नाज़रीन, मिठी में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सर ते सवे मुलाज़मन पारां एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील रहियो आहे गुलज़ार गुल ओठो। जी गुलज़ार गुल। जी बिल्कुल सॼी सिंध जी सड़ ते मुताबिक़ मंत्रालय ऐलान एहतियात जो आख़िरी ॾींहुं ते सवे मुलाज़िम पारां रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। दक्षिण चौक खां रैली कढी शहर जो गश्त करण बैदि चौक ते एहतियात कयो वियो, जंहिंमें औरतूं जेके मुलाज़िम उन वॾो तइदाद हो। सिंध हुकूमत हुनजो चवणो हो सिंध हुकूमत बिलाल भुट्टो ज़रदारी खे हिदायत करे जेका असां सां नाइंसाफ़ी थी रही आहे। असां मुस्तक़िल 5 ॾींहंनि खां पंहिंजे जाइज़ मुताबिक़ मंत्रालय लाइ सराबा हितां आहियूं। स्कूल ऐं तालाबंदी आहे, पर सिंध हुकूमत जे कन ते का बि जूं नथी करे। हुन ऐलान करे इहो चयो त छाकाणि ते लखे माण्हू जेके आहिनि मुलाज़िम जेके आहिनि बिलाल हाउस कराची जो धर्म हूंदा आहिनि बिलाल हाउस जेसिताईं असांजा मुतालबा न मञिया विया तेसिताईं असांजी जेका हड़ताल जारी रहंदी। पर सिंध जो वॾो वज़ीर जेको आहे सो बिलाल भुट्टो खे गाइड करे रहियो त हिन जी असां खां पेंशन तकी आहे न वरी असां कोई क़िस्म जा अहिड़ी नोटिफिकेशन जारी कया, जॾहिं त हुनजो इहो चवणो हो त 50 जेका असांजी पेंशनियूं हुन मां कटे 15% कई वई आहे, जेको असां जाइज़ आहे। असां जेके जाइज़ मुतालबा जे न मञिया विया त असां सिंध हुकूमत जे सीएम हाउस अॻियां घेराव कंदासीं ऐं बिलाल हाउस जो घेराव करे उते एहतियाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा जेसिताईं असां मुतालबा न मञिया विया। जी गुलज़ार गुल, मेहरबानी।